नाज़रीन बुलेटिन में अवां खे भली का चऊं था। बुलेटिन की शुरुआत में अवां खे ॿुधायूं हिंगोरजा मां हथियारबंदनि पुलिस इंस्पेक्टर के क़त्ल करे छॾियो। नासिर शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में DIG सखर के कंप्लेंट सेंटर की इंचार्ज पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी शदीद ज़ख़्मी थी। खेसि सिविल अस्पताल क़ैरपुर नियो पियो वियो त उन रस्ते में ही दम धणी हवाले कयो। हिंगोरजा में हथियारबंदनि पुलिस इंस्पेक्टर के क़त्ल करे छॾियो है। नासिर शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में DIG सखर के कंप्लेंट सेंटर की इंचार्ज पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी शदीद ज़ख़्मी थी। खेसि सिविल अस्पताल क़ैरपुर नियो पियो वियो त हुन रस्ते में ही दम धणी हवाले कयो। मक़तूला इंस्पेक्टर जे मुड़ुस जावेद मंगणे जो ॿुधायो त मोटरसाइकिल सवार ॿिनि हथियारबंदनि हमलो करे फायरिंग कई। कातिलनि के बिना देर गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिंगोरजा मां अवां खे ॿुधायूं पिया हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस इंस्पेक्टर क़त्ल थिया है। नासिर शाह कॉलोनी में फायरिंग के नतीजे में DIG सखर के कंप्लेंट सेंटर के इंचार्ज पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी शदीद ज़ख़्मी थी। खेसि सिविल अस्पताल क़ैरपुर नियो पियो वियो त उन रस्ते में ही दम धणी हवाले कयो है। अब्दुल जब्बार चांग खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अब्दुल जब्बार चांग, कहिड़ा तफ़सील आहिनि? छा मामलो हो? हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई ऐं पुलिस इंस्पेक्टर के क़त्ल कयो वियो आहे? जी बिल्कुल तायरा के बुधाइंदो हलां त हिंगोरजा के नासिर शाह कॉलोनी में मुबैना फायरिंग में DIG सखर कंप्लेंट सेंटर जे इंचार्ज पुलिस इंस्पेक्टर ज़ुलेखा अंसारी के शदीद जो ज़ख़्मी थी पई, जैसे हिंगोरजा अस्पताल में रेफर किया खैरपुर अस्पताल नियो वियो। जैं रस्ते में दम धणी हवाले कियो। हिंगोरजा पहुती इंस्पेक्टर ज़ुलेखा के मुड़ुस जावेद मंगणे जो ॿुधायो त मोटरसाइकिल सवार हुआ जन हथियारबंदनि की फायरिंग में ज़ख़्मी थी पई, जेका ज़ख़्मनि जा सूर नसनि में पहुती वई। जी ठीक है अब्दुल जब्बार चांग, मेहरबानी अवां जी।